तुझे लिखिया खतरा मूडा प्यार जा से पढ़ंदे पढ़ंदे साईं तौकीर गुज़रे थी पई। प्यार पुराना अज याद अचन था नाद के, प्यार पुराना अज याद अचन था नाद मूंखे तिन लाइ पुराना प्यार तिन लाइ सिकंदे सिकंदे गुज़रे थी पई। हयाती लुसंदे लुसंदे गुज़रे थी पई। हाणे ॿियो शेर साईं लाइ साईं जो कावशू साईं जो महिरबानी असां दोस्तनि सां हर वक़्तु गॾु आहे। साईं जो यादगिरियूं असांखे हमेशह यादि रहंदियूं। तोखे केरु विसारे साईं, तोखे केरु विसारे साईं, तोखे विसारणु ओखो हूंदो, पंहिंजो पाण सां धोखो हूंदो जेसीं मौत न मारे साईं। हाजी साहब के केर विसारे साईं, जीवन जो तू संभराई सच त कोई चंडराई। अल्लाह अकबर जियूं था तुझे सहारे साईं, तोखे केर विसारे साईं। ऐं हाणे हिकिड़ो अहिड़ो गज़ल जो हमेशह वॾनि वॾनि महफ़िलुनि में चवंदो आहियां त इजाज़त वठणी पवंदी आहे। साहब इजाज़त आहे। हेलो जी जी और आखिरी गज़ल आहे गाल दिल जी चवा जे इजाज़त मिले। हाजी साहब जे लाइ स्पेशल गाल दिल जी चवा जे इजाज़त मिले, तुझो दर्शन कयां जे इजाज़त मिले। चंड जहिड़ा फिरी चंड जहिड़ा फिरी रात जो अची गल तुंहिंजा चुमा जे इजाज़त मिले। तू हुजी मां हुजां अखियूं अखियुनि में हुजनि, तू हुजी मां हुजां अखियूं अखियुनि में हुजनि। प्यार तुझो असां जी इजाज़त मिले। हिक आस अथम मुंहिंजी दिलि अलाए कहिड़ी, हिक आस अथम मुंहिंजी दिलि में गॾु तोसां घुमा जे इजाज़त मिले। कोजे मूंखां पुछे प्यार कंहिंसां अथई, कोजे मूंखां पुछे प्यार कंहिंसां अथई। हाजी साहब नाव अवां जो खणा जे इजाज़त मिले, नाव अवां जो खणा जे इजाज़त मिले। अवां जो ज़ोरदार तालियूं हाजी शफी सजल साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई काबिल काम मुझे नंढो भाउ मुझे तंज़ीमी सफ़र जो साथी अज़ीम उस्ताद, अज़ीम लीडर, अज़ीम अगवान जो फर्जंद साईं सिकंदर जी जोतोई साहब। अॼु जेको ही पंजाब सॼियो आहे ऐं ॾाढो ई ख़ुशि आहियां सच पुछो त असांजी तंज़ीम में हिकिड़ी रवायत आहे त जॾहिं आख़िर में केरु तक़रीर करणी हूंदो आहे न पोइ अधु कुर्सियूं ख़ाली हूंदियूं। पर मूंखे साथ मुंहिंजो सलाम आहे महाराज जे उस्तादनि खे जेके सभु जा सभु हिते मौजूदु आहिनि। मुबारक ॾिस मुंहिंजे प्यारे दोस्त मुंहिंजो भाउ आहे पुरखुलूस सच। हाणे मूंखे चवंदा त हाजी साहब जो दोस्त आहे, पर ही उहो माण्हू आहे जे 2017 में 2018 में ऐं 2024 में जॾहिं सिंधी प्राइमरी असांजे हक़ जे लाइ जदोजहदूं हलियूं, हिननि मुंहिंजो भरपूर साथ ॾिनो। उन्हनि में मूंसां हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो आयो जो कराची प्रेस क्लब में सिर्फ़ु असीं एॾो आर्मी रेंजर्स जो कंट्रोल हुयो। सुबुह जो सवेरे असीं सिर्फ़ु 5 या 7 या 8 ॼणा हुआ। उनमें साईं ख़ालिद कुंदर, साईं अब्दुल कदीर, साईं अमानुल्लाह, साईं खादिम ऐं असांजो यार मोहम्मद बुराई
मुझे जुल्फकार साहब ते अचो आहे ॿियो तनोमन खां कुझु दोस्त हुआ मुंहिंजी जुमे जो हुयो उहे जेल में सुबुह खां वठी करे शाम ताईं बुखिया रहिया पुलिस हिकु खणी हिकिड़े जेल में वरी ॿिए जेल में वरी टे जेल में हाणे माण्हू असांखे ॻोल्हे पियो पुलिस असांखे लॻाइजो फोन असांखे किथे वठो हे मुंहिंजा घर हुजे साईं किथे वीचारे वॾी उमिरि जो माण्हू बुख वॼ लॻी उञ बि लॻी पर साईं अमान अब्बास जो पुटु वकील आहे मूंखे ख़बर कान्हे त उन जो वकील खे छॾो ते उस्ताद के बाद मुंहिंजा में मिलियो भले त हे असांखे केॾी घुरी ओ साईं अमान जो पुटु वकील हो ऐं ॿिया असांजा दोस्त आहे प्रदीप कुमार उहो असां सां गॾु इमरान कुराई गॾु दोस्त असांजो वकील सली चतूर वो तो बाहर बैठा दोते दारो उन ओले असांखे रतो चांहि पीते मानी पीते ताकि उन अहिड़े शख्स जो हलफ़ आहे ऐं उन महराब जे हक़ीक़त में उनखे अल्लाह ताला पंहिंजो नवाज़ियो पाए जो को फ़ख्रु न आहे जेका असांजी टीम नौजवान ऐं तव्हां मूंखे घणी ख़ुशी थी आहे पूरी सिंध में संजा उस्तादो ही पहिरियों मौक़ो आहे ही पहिरियों दफ़ो आहे त आहिनि को दफ़ा एमरजेंसी जे खाते पर जेके इलेक्शनूं थी पियूं उन मुंहिंजे ख़्याल में त अक्सर पूरी सिंध नज़र टे मरला इलेक्शन जा गुज़री चुका आहिनि तहलका ज़िला ऐं डिवीज़न में उन में अक्सरियत सिंध जे नौजवान चूंडी आया उन ते साईं ख़ालिद संद टीम सभिनी खे मुबारक पेश करिया त इंशाअल्लाह ये नौजवान अॻिते हली जो जेकॾहिं मादी में ईअं थियो आहे जेका असांजा दोस्त आहिनि उहे कुझु छॾण तयारी कोन था तव्हां ॾिसो जेके भले तव्हांजे ज़िले जो या तव्हांजे तरक़े मिसाल लॻायो मन न को था मरण न को था मज़ो थिए बाबा तव्हां पंहिंजो टीन छॾियो हाणे तव्हां ॿिया पोयां अचनि पर अलाह पाक जेका मत खसे थो नाराज़ थींदो रब रुसे त मत खसे उन्हनि इंडस्ट्री डिपार्टमेंट के इलेक्शन करायूं त साबका जेके उहिदेदार हुआ जेके आया 3 साल जे लाइ चंबड़ी कुर्सी 5 साल वही रहिया वो पेट्रोल जो आइन है त ते सां को इलेक्शन कराए जेको ठगी जे पर उनखे ख़बर ई आहे असां जीरो जेको कम कयो ओए उन हालांकि उन इलेक्शन कमेटी केरी में हुई साईं सिकंदर सोहानी पानी में मीटिंग हुई इंडस्ट्री में उन साबका ग्रुप के इलेक्शन कमेटी सदी के रेवेन्यू मिली मेंबरी मिली पर वो आखिर एम तक जनी तरके जो हदफ ते थियो बाइक करे भई गया मन अल्लाह पाक फिर दो रब्बुल आलमीन फिर दोस्त जे प्राइम उतारन के बेतर पाक करे दिया जेके सन ले कया त गति छुटी है इंशाअल्लाह उन जा कवानी में से प्राइम उतार सभी मसला हल थींदा इंशाअल्लाह स्टेज जे वचन मुझे चाचो जुल्फकार समाज मुझे भा मोहम्मद यासीन अब सही यासीन जिले जे सदर थियण ला बुधी छड तवा नौशे फरोज जिले सदर थिया जिले जे सदर थियण जे लाइ माण्हुनि खे साल जा साल लॻी वञे तॾहिं उनखे जिले सदाकत मिली आहे तॾहिं सदाकत मिली आहे तव्हां ख़ुशि नसीब हुयो जो साईं उबैदुल्ला जहिड़ा तव्हांखे सुठा दोस्त मिलिया साईं आसिफ जहिड़ा सुठा दोस्त मिलिया या पूरे ज़िले जा सुठा दोस्त मिलिया जे तव्हांजे अहिड़े बहितरीन मनसब ज़िले जा सदर बैठायो हम तवाते वनी जिम्मेवारी आती थे त तवा हिन जिले उस्तादी रात की खिदमत करियो ए पूरी जो तो वादो करे ही कमान को न ताकि बनी इन तो जिम्मेवारी है मुझे उबैदुल्लाह ब्रो साईं आसिफ कुराई मुझे मौसम वडो साईं मोहम्मद रफीक मेमन साईं रफीक ने तक सोलंगी इधर तकले कर वापस तकले करियो त साईं जितरो तवा मोसादा प्यार करियो इन को शक ना है पर खुदा जे रब पाक मूंखे पैदा कयो आहे ऐं सॼी हर प्राइमरी उस्ताद मुंहिंजी भेण हुजे मुंहिंजो भाउ हुजे मुंहिंजो वॾो हुजे ख़ुदा उन सां एतिरो प्यार थो करे जॾहिं हिकिड़ो मुस्लिम एतिरो प्यार करियो त इंशाअल्लाह सॼो ख़ुशहाल थी वेंदी सॼो प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल थी वेंदो ऐं हमेशह हींअर काफ़ी मीटिंगूं सेक्रेटरी साहब सां थियूं मिनिस्टर साहब सां थियूं छो त इहो कमु हुयो हक़ीक़त में जेका बदली पार्टी अॻे 5 साल वेही सॼे उस्ताद जे हक़ जे लाइ उन्हनि हलफ़ कयो त जदोजहद कबई पर बजाए
उस्ताद जे हक़ जी खपण जे लाइ उन पंहिंजा ज़ाती दादा कया पोइ मजबूर थी असां ये उस्ताद अंदर का कर उन जे हक़ जे लाइ जदोजहद थी उन में तव्हां ॾिठो त असां 10 फरवरी 2025 ते कराची प्रेस क्लब से धरणो हुयो थी वो भी बड़ी कहानी है वो ताकि शांत रहते बुलाए तो इंशाल्लाह जेतिरो प्यार सही रफीक सोन के तव्हां था करे उन खां वधीक ऐं तव्हां मोहबत करे कॾहिं कॾहिं इंसान खे जॾहिं मोहबत करियूं वो महबूब साहब जे खां कोन खपा किथे किथे असांखे ग़लती थी वेंदी आहे जेकॾहिं ग़लती थी वेंदी असां त माफ़ी था तव्हां असांजा वॾायो ई वॾा रहंदा मुझे इंतहाई यो काबिल एहतराम असांजो सीनियर तो मुझे महबूब बात साईं वरील शाह मुझे असां हाणे हालांकि एचओसी थी वियो आहे पाण कराची वियो आहे पर उनजी मोहबत वो मोहबत जिंदगी में कोन विसरंदी इंशाल्लाह साईं शाहनवाज़ आखो मुझे भाउ अब्दुल जब्बार वसाण साहब मुझे भाउ मुकम्मल अब्बास वसाण साहब ऐं असांजा महिमान ऑफिसर तमाम सुशी ॻाल्हि आहे ऐं ॾाढो ई ख़ुशि थियो बाख़ुदा मुंहिंजो खुशाम न आहे तनका एजुकेशन ऑफिसर असांजा मैनेजर दोस्त हिते असां उस्तादी वकी में वेठा माना इहो बि पंहिंजाब जो अहसासु आहे इहो बि मोहबत जो अहसासु आहे इंशाल्लाह असां साईं जो हर क़दम ते साथ ॾींदासीं मुंहिंजो साईं आहे गुलाम शबीर हरपुर साहब साईं नसीर अहमद नागौर साहब साईं जात मोहम्मद मलिक साहब ऐं असांजो साईं हाकिम साहब मुंहिंजो भाउ तोकीर मेमन मुझे आदि भेण शाबाना साहब जी फीमेल मुझे भाउ इमरान नागौर साहब ऐं असांजो बेहतरीन साथी बेहतरीन उस्ताद बेहतरीन राइटर साईं मज़हर अब्बास साहब मुझे साहब के साथियों ऐं मुझी भेनरूं ख़ास तौर ते मुझे मोहसिन साईं असगर आराई फर्जंद शोएब असगर आराई अॼु जो असांजो मेज़बान मुंह साईं खालद जो असांजो सरपरस्त मुझे खाली तुझो सरपरस्त ना यो सॼो सरपरस्त आहे नौजवान आहे मुंहिंजो भाउ आहे महिमान नवाज़ा साईं इशफाक मेमन जी बहितरीन आज सजायो उन्हीं का आज मुबारक पेश करिया साईं नाज़ हमेशा सोनेगी ऐं मूंखे फ़ख्रु आहे त असां वटि अहिड़ा बहितरीन डिवाइन उस्ताद आहिनि जेके सिंध जी सूंहं जेके सिंध जी तहरीक आहिनि जेके ॻाल्हाइनि त शांत तालीम थी वेंदी मजबूर थी साईं हमेशा साहब के कॾहिं रूबरू विजड़ा के कोन थो अॼु नथो आहे ऐं साईं हिकु अज़ीम इंसान हिकु अज़ीम अदीब हिकु अज़ीम कंपेयर मूंखे ख़ुशी आहे मुंहिंजो प्राइम उस्ताद आहे मुंहिंजो भाउ फैज़ला मंगलियो साईं अक्षर शेख सब मुंहिंजा दोस्त भाई मित्र सभिनी खे अस्सलाम वालेकुम जी उस्ताद काफी टाइम साईं सर्वश्रेष्ठ के सर्वश्रेष्ठ के वो दोस्त मुझे चेमे जो रात में लगा है अच्छे खबर पता अब दोस्त अभी आप कुछ दोस्त नाला क्या मुझे साईं अयाब ऐसा जो बेहतरीन दोस्त है सच्ची सरदार साईं अमजद फुल साईं मोहम्मद कासिम मुजफ्फर मुमताज राजबर साईं गुलाम मुस्तफा अब्बासी साईं अली शेख मेमन साईं अली नवाज कुरैशी सदी इलेक्शन कमेटी जी सभी दोस्तों ने अस्सलाम वालेकुम जी उस्ताद ही अज जो साईं चेयरमैन साहब पर महरम पर ये हलफ बहुत रखी गया मुझे तबीयत में सही थी बखुदा मुझे पूरा गाड़ी भगा दी पर हम दोस्त ने हुक्म भाई साहब ता के चलो मुझे तो बहुत गाड़ी भगा दी तो मुझे गलो वही रहा और सही सिंध जो तकरीबन ना रमजान से उम्र दोस्त उम्र ता मोटी है जल्दी मु सही सिंध जो उम्र कयो जो बेरो रखो पूरी सभी कड़ा बात नौजवान चुनी है या दोस्त या सीनियर तो मुझे आप पान हली वही मुझे हमेशा यो लेक्चर का पोए उसूल रहियो आहे त वही पाजे के मुबारक ॾियो त तकरीबन आऊं सिंध जे सभिनी जनरल मनी वही मुबारक ॾियो ज़ाहिर होते उस्ताद जो मोहब्बतूं एॾियूं मोहब्बतूं मिलियूं खुदा
चवंदा दिल भाग भाग थी सब दुख भले ऐं वरी हिकिड़ो नओं हौसलो मिलियो इंशाअल्लाह अल्लाह पाक चाहियो त जेके बि सॼे प्राइम मिनिस्टर जा मसइला उन जे लाइ उन खां त मौक़ूफ़ी वाक़िफ़ हुई त प्राइम मिनिस्टर जा कहिड़ा मसइला तो वो तकरीबन के तो मुझे गलो ही वेर मुझे बुखार हुए रात को बुखार मेरे साईं खाते मुझे हम छा गलाए मुझे तो बुखार पर अल्लाह पाक को मदद दिए हौसला ना जरूर चल सब सगला नहीं साईं मिला पेटे को असा 1993 में हम तक के सदर चुनी जास पीने तो साईं अब्राहिम असा अगवान रहबर ऐं उन खां रहिबर शुक्र थी अहिड़ा अगवान रहबर मिलणु ॾाढा मुश्किल हाणे सही दुनिया मफ़ाद जी थी वई आहे पूरी सरस में न पूरे उहिदे में कोशिशि कई थी त सॼे प्राइमरी उस्ताद खे इज़त ॾियारियूं मुंहिंजी ज़िंदगी जो जीअण जो मक़सदु इहो आहे त सॼे प्राइमरी उस्ताद जी अहिड़ा ख़ुशहाल ॾींहं अची वञनि जीअं मुंहिंजी अखियुनि खां ॾिसां मूं इहा तबलीग हमेशह सूबाई वज़ीर तइलीम सां जॾहिं मीटिंग थियूं ऐं हमेशह सेक्रेटरी साहिब खे चवंदी आहियां त साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो जेसिताईं सॼे प्राइमरी उस्ताद जे ज़िंदगी में ख़ुशहाली न आहे जेसिताईं सॼो प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल न थियो तेसिताईं न सिंध ख़ुशहाल थींदी न मुल्क ख़ुशहाल थींदो प्राइमरी उस्ताद जी ख़ुशहाली सां सिंध जी दुनिया जे क़ौम जी ख़ुशहाली जुड़ियल आहे उन ते मूं साईं खे दलील बि ॾिना त दुनिया अंदरि पूरी दुनिया में जेके मौज़ सुधरन मुल्क उते प्राइमरी उस्ताद खे वॾी मान मर्तबो इज़त आहे पर बदबख्ती इहा आहे त सॼे प्राइमरी उस्ताद खे गुज़िरियल 78 सालनि दौरान सर्विस इंस्पेक्टर मिले माना हुन जो मुस्तक़बिल छा आहे का ख़बर ॻाल्हि हुई कोन्हे पोइ इहो त असां नचो खाई मोचड़ा खाई पंहिंजे पाण खे माराए सॼे बहादुर उस्ताद जी मदद सां बग़ैर शके शोर मुश्किल मिलियो पर इहो असांजो हक़ न आहे इहो सुठो क़दम थियो बहितरीन क़दम थियो पर सॼे प्राइमरी उस्ताद खे हक़ीक़त में जेके बि ज़िंदगी खाता चङी खां वधीक पघार हुजे ऐं वधीक मरातो मिलणो हुजे सॼे प्राइमरी उस्ताद खे उन जे लाइ मूं वॾी तबलीग कई मुख़्तलिफ़ महफ़िलुनि में जेके मीटिंगूं हुजनि मिनिस्टर साहब सां हुजे सेक्रेटरी साहब सां हुजे कंहिं सां हुजे त साईं महिरबानी करे सॼे प्राइमरी उस्ताद जी ज़िंदगी में ख़ुशहाली आहे वॾी इन तारीख़ जा जदोजहद आहे असां कोशिशि कई कि हाणे हर हंधि उस्ताद जो इहो मुताबिक़ त सर्विस सॼा उस्ताद सां हिकिड़ी शइ तव्हां कनि खोले ॿुधी छॾियो जेसिताईं माण्हू उस्ताद हुजे न खाली आवाज़ हुजे केरु हुजे जेसिताईं पंहिंजे जाइज़ हक़ जे लाइ पंहिंजे बचे जे रोज़ी जे लाइ पंहिंजे इज़त जे लाइ जदोजहद नथो करे तेसिताईं अलाह पाक हुन जी मदद कोन्हे असां सिर्फ़ु वही घरनि में ॻाल्हियूं कंदासीं असांखे सोरहों मिले असांखे 17 मिले असांखे 18 मिले असांखे 19 मिले घर ते कुझु कोन मिलंदो आहे अलाह पाक चए थो उन खां पोइ पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद कर पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद कर चाहत सुख आहे असां 10 फरवरी 2025 ते कराची प्रेस क्लब ते धरनो हुयोसीं सॼे उस्ताद जे लाइ 5 राति 5 ॾींहं वेठा उन खां पोइ छा थो करियां सूबाई वज़ीर तइलीम सेक्रेटरी साहब लिखत में हिकिड़ो मुआहिदो कयो ईअं न लिखत उन ॿ शयूं सॼे प्राइमरी उस्ताद खे सदिरो ऐं सिंध जा जेके नौजवान 10 पास उस्ताद उनखे इनिशियल अपॉइंटमेंट जा लिखियो कयो ॿिया मसइला
उनते पूरो साल का मते टाइम थी रात दी वक्त की मरी है खाली सत्रह घंटे बना गजट दो उन या जरूरी कानूनी तरीका होगा कि कानूनी वजूद पेरी पेरी सुबाई वजीर तलीम तारीख में पेरियों तो को सजे प्राइम मिनिस्टर जे सब इंस्ट्रक्टर जी सबरी सीएम साहब वट खड़ियो सीएम साहब साईं मुराद अली शाह साहब सजे प्राइम मिनिस्टर जे सब इंस्ट्रक्टर डीएल जे कमेटी लिखाई जे नालो सर्विस इंस्ट्रक्टर कमेटी जे चेयरमैन सेक्रेटरी सर्विस साईं गुलाम अली ब्राह्मणी के कयो मन हिकड़ी उम्मीद जागी त गवर्नमेंट जो वायदो सदा कयो है आला को तो पूरो थे वनी को उन कमेटी में मीटिंग थयो उन बिनी मीटिंग में उन जेके जता घुरी प्राइम उस्ताद जी तो वो मुके सेक्रेटरी साहब जो आज साहब ये इन पार के इतनी जता घुरी है या इन फॉर्मेशन घुरी है ये तो पार के साल तक ना लिया मुझे यहां चाकरी बनाबो अरे भाई मूर्त भी का शे का नहीं आप वरी झड़ो करा जी जदो जद करा जी भला आउन साल तो गुजर साल को रमजान शरीफ में यके तो तक बताया रमजान शरीफ में उम्र दिवस वो पता हो आओ अल्हम्दुलिल्लाह रब पाकी मेहरबानी पंज वक्त नमाज पढ़दो या ए पंज वक्त नमाज में तहज्जुद में रब का दुआ घुरदो या के अजी दे का दुआ बशान किया या न फ्री या अल्लाह सजे प्राइम मिनिस्टर जे भारत थई सजे प्राइम मिनिस्टर जे जिंदगी खुशहालियां सजे प्राइम मिनिस्टर के सर्विस इंस्ट्रक्टर सजे नौजवान मिनिस्टर के इनिशियल अपार्टमेंट रेगुलर करा दे जद दी वाली साथ रपलिया के न सुने सके तवा जदो जद करो जदो जद जेके तवाजी नीयत साफ है तो रब पाक ने मदद करदो है बाकी जदी में हो जाए त आऊं ने जदो जद के विपरी वजह जाती मकसद हासिल कर को अल्लाह पाक को जदो जद का मैं बोल मुंह मक्के पाक भी आजे के बेदे में रोई रब का दुआ को मन कर मेरी पूरी फैमिली वो अकेले से आती हो देसा ओते रोई रब का दुआ कर अल्लाह ये कमेटी वाले के सजा दे तो प्राइम मिनिस्टर जे सर्विस रिस्ट्रिक्ट करे ये मंजूरी तो मंजूरी है का कोई साके बदल दो ये गुण बदल दो जने सा उम्र पे वापस मोटे आ गई मुखे सेक्रेटरी साहब बुलायो राजा अजो कमेटी वाले मीटिंग बुलाई है अल्हम्दुलिल्लाह ये हकीकत बुलाया तो मुझे कोशिश है कूड़ ते अल्लाह ये लानत कूड़ पूरा पाकर तो मुझे वही ना शुरू का जे हां काफी तो मुझे में नाराज थी ना का सच्ची जो मैं नाराज थी भले नाराज थी पर मुनाफिक का काम ते कूड़ करे तो तो मुके सेक्रेटरी साहब कहो कमेटी ऐसा बैठा कि आजम सुभानी घुरायो से कमेटी वाला दुआ करो जी उम्र को है कि सुभानी पांच मसला होती है जेके कागज पता को जो असा पारी में फाइनल में लिखे जो शामिल करे कमेटी जब मेंबर हुआ सही उन्होंने मुझे आशुतोष साहब एडिशन सेक्रेटरी उन्होंने मुझे जो सही विनस गांव हकड़ो मार पर ये के सेक्रेटरी साहब चवे कितना जो तो हेको मार दिया भद्रा ये सीनियर सही अकबर अली ब्राह्मणी साहब सही अब्दुल्ला खान शेख साहब कोई सीनियर हुआ तो जेको के कमेटी में उनी मेंबर हुआ कोई के हुनी शागिर्द रहा अपनी माता रहा तो असि टे ना माना उनी कम हो तो मुझे सेक्रेटरी साहब के जो सही मुझे के गुजारिश है जो मुझे हे जे ऑफिसर ने के मोकलियो के भले उठ वई भेजी वने अने बेदी ते साईं सिकंदर ज्योति साहब जो हुकुम हैदराबाद जो जेके उस्ताद सबनी मुलाजिम जो गटानी सा कोठाई हैदराबाद में जीआर वगैरह थोड़ा अलायंस चालू वो बेदी ते हम साईं हुकुम थी ठकरिया हैदराबाद हरियो पर हुजूर की दुआ जे ठका अल्लाह जी असन जो काम कर रब सही असन जो काम कर रब पाक की मदद कर जने शाम जो मीटिंग खत्म थी औ तक में नृत्य जब पाजे का मरकजी ऑफिस आवनी के में जेबर लगे के मतलब फोन को लगे दिया औ जे तनोवल का हैदराबाद से तनोवल का रोड पे ऐसे मुके
सेक्रेटरी साहब जे पीएस ऐं मुंहिंजो हिकु दोस्त आहे डिप्टी सेक्रेटरी अब्दुल अलीम लगाली उन फोन कई हाय साहब मुबारक हुजे जेका बि कमेटी उन सॼे प्राइम जो सिर्फ़ु हिकिड़ो उते इलाही जॻह हुई 20-25 जॻह हुई सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु प्राइम जो उस्ताद जे सर्विस स्टेकरी तारीख़ में पेर दो मतलब फका मुंहिंजो चवंदो त मुबारक हुजे मुझे अल्लाह से तो का ये शे मुगरी जेका मूंखे मिली जॾहिं कि मुंहिंजो मस्जिद जेका आई टोकी आऊं शुक्राने नफ़ल पढ़िया थी पर मुंहिंजी ख़ुशी इंतिहा हुजे पंहिंजे कपिड़े में वापाई न पियो त ही अलाह पाक तो मदद कई प्राइम मिनिस्टर खे 17 रुपए जेको ख़्वाब आहे अब तदों खां मूंखे सेक्रेटरी साहब जी पीएस फोन कई त सेक्रेटरी साहब जो हाय साहब खे घुरायो मुंहिंजे आउं धन्यवाद काने सुबुह जो साहब तव्हांखे सुबुह जो सवेरे घुरायो ऐं ॾेढ साल जेको मुसलसल मूं सेक्रेटरी जा चकर कढिया सुबुह जो 9 बजे खां शाम जो 5 बजे बुखियो वई वञूं को हुतां कागज़ पट ॻोल्हियूं को हुतां कागज़ पट ॻोल्हियां को हुतां कागज़ पट ॻोल्हियां उन तरह मुंहिंखे बिल जी वजह खां मुंहिंजे लांग मार्च कयो त तव्हां नौशरी जॾहिं हद मां गुज़रियो त उन में मूंखे हिकिड़ी बीमारी पैदा थी हुई पॉलीसाइटिस ऑटोइम्यून डिसीज़ जी हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे जेका मूंखे डॉक्टर ने कैंसर जी भेण और हाणे थी वरी कचहरी करादी त मुंहिंजी तबियत सही कान थी त मुंहिंजो हुते एॾो यकदमि सफ़र करे जाम किन तो साहब घुरायो आहे पोइ वरी जॾहिं साल पूरो हलसि होटल जी मानियूं होटल जी रहियसि पोइ कराची में कराचे घर वठो ये हकीकत है खुदा मूंखे घर वाले जो तो मस्त लाचार है मुझे ॿार पढ़ना पर कराची था ये हकीकत ॿुधायां जिते वो उस्ताद जो लाचार है असां वटि वेही गुजरात सेक्रेटरी होते ही उनके उस्ताद मुझो उस्ताद मुझी इज्जत है उस्ताद मुझो महबूब है उस्ताद पैगंबरी पेशे साथ ताल्लुक तो के जे वो मानो आऊं जा टीओ जे मिनिस्टर जे सेक्रेटरी जे खुदा के कसम प्राइम उस्ताद जी इज्जत कई खिदमत कई और मुझे अल्लाह पाक ने जिंदगी में दुनिया में कामयाब कर दो आखिरत में कामयाब कर दो ये मुझे ईमान है तो मुझे नंढे वरी मुझे सादे कर दिया जब मागी हम तो बाबू को माने होटल में खाई के थकी कराची से कराची घर तो उते राखो मुके सवाई थी अचण में घर जी माने मिली सुबह छा तो के सुबह से सेक्रेटरी साहब का फैसला सेक्रेटरी साहब पानी कुर्सी छे खुदा मुके के आखिर का को गलत काम ना है कि वजीर का कम गलत ना है लेकिन चमचा के किया न कदासी हमेशा उस्ताद हक जरा जबल के कदासी पर जेको मानो जेको वजीर उस्ताद के इज्जत ले तालिम पे दो उस्ताद ये जाति कम जे लाए मुखलस हुजे रात मुदा करे उनी तारीफ का उनके कुल के नचा इन सेक्रेटरी साहब जाहिर अली अब्बासी साहब कुर्सी चले मौके की मुबारक नहीं ए अजर कमाई हाजी साहब सिद्ध जो उस्ताद के मुबारक ने सर्विस सेक्रेटरी मंजूर थी मनो तारीख जमा हुआ पोरी मिनिस्टर साहब कमेटी ठाई इलाही कागज पार फाटा छुटा छया लिया मानो अज भी चवंदा त हाजी कूड़ तो गदा और हमेशा न कूड़ जी मुंह ते अल्लाह जी तंग अल्लाह पाक कुरान शरीफ में चयो लनतुल्लाह अल काज़िबीन पर भला छो मूंखे का समझी काथी असां प्राइम जो उस्ताद पाण ते कम कोन कंदा आहियूं जेको कम कंदा उनखे गाली ॾींदा आहियूं इहा अलाए कहिड़ी क़ौम आहे मूंखे का समझी पाती जी अलाह उनखे हिदायत ॾींदो ये सर्विस स्टेकरियूं सॼा साल खां वधीक राति ॾींहुं कमु कयो साईं सिकंदर साहब असांजी जिते काशी घुरबल हूंदी उहे मीटिंगूं इन दौरान इलाही मीटिंगूं थियूं सर्विस स्टेकर हिकिड़ी न तो उस्ताद चवंदा इहो इंडिया पाकिस्तानी जंग आहे पर इंडिया पाकिस्तानी जंग खां वधीक कमु आहे ही उस्ताद सवाल हिकु उस्ताद खे पहिरियों दफ़ो 17 ग्रेड मिलणु घुरिजे हिकिड़े दफ़ा त सूबाई वज़ीर तइलीम साईं सिकंदर बिठो आहे साईं गुलूम हमू बिठो साईं दोस्त हो गॾु मिनिस्टर साहब सां गॾु बिठा थी मिनिस्टर साहब पान उते लाइव रिकॉर्डिंग कराई त इंशाअल्लाह सॼे प्राइम उस्ताद खे 17 माण्हू ॾिनसि पर अणो ऐं उणियूं ऐं वीरो ॾींदो तव्हांजो सवाईंदो आहे
सॼे प्राइवेट साहब वाइदो कयो उन खां पोइ वरी हींअर रिसेंट में रमज़ान खां अॻे सेक्रेटरी साहब असांजी गॾिजाणी थी साईं सिकंदर साहब साईं शाहिद मोहम्मद ॿिया दोस्त काफ़ी हुआ उते हलंदड़ मीटिंग में सेक्रेटरी साहब चयो त मूंखे कुझु ॾींहं पहिरीं वज़ीर असद कयो त इहा प्राइमरी उस्ताद वाके टोखा मांजी बि उन्हनि खे सभु तक़सीम साहब कयो ॿिनि ॾींहंनि खां पोइ वरी मुंहिंजी सरदार शाह साहब सां मुलाक़ात थी उधर मुलाक़ात थी त मूं चयो साईं सेक्रेटरी साहब कुझु ॾींहं पहिरीं मीटिंग में चयो कि मूं पाण सुभाणे वज़ीर असद खे चयो आहे त प्राइमरी उस्ताद खे मना करियो प्राइमरी उस्ताद जी इज़त करियो ऐं उन में असांजी बि भलाई आहे हुकूमती जी भलाई आहे असांजे गवर्नमेंट जो मक़सदु बि इहो आहे त सॼो प्राइमरी उस्ताद तरक़ी कंदो प्राइमरी तरीक़े में तरक़ी कंदी त सिंध तरक़ी कंदी कि अच्छा भई मुंहिंजी तबलीग आहे वज़ीर खे मूं चयो त प्राइमरी उस्ताद खे विहो वञे मुलाक़ात साफ़ थी इंशाअल्लाह अल्लाह पाक चाहियो जी उमर ताजर मोटी आसे मुखे जेका समरी रमज़ान का के तैयार थी हुई मुखे या पक हुई त उन जा जेके मरला हुआ समरी जा जेके मरला हुआ जेके घुसियूं हुयूं जेका रिक्वायरमेंट हुई उहे तकड़ में सब कंप्लीट थी चुकी हुई मुखे पक हुई हिन रमज़ान से ईद उल फितर सॼे प्राइमरी उस्ताद खे सब रजिस्टर की समरी पासे में नोटिस मिली तो इंशाअल्लाह जे रमज़ान गुज़रियो कोन मिलियो ऐं जीअं त 25 तारीख़ पहिरीं ऑफिस में सेक्रेटरी साहब सां मुलाक़ात कई मुंहिंजे भई असांजे सर्विस जो छा थियो वरी पाण खे सकाल आई कि इंशाअल्लाह तव्हांखे असां हिन महीने अप्रैल में पाण चई हिन अप्रैल महीने में सॼे प्राइवेट जे सर्विस सेक्रेटरी नोटिस कयो ऐं किथे मिलंदुसि मूं अॻे चयो सभई वज़ीर करीम के साईं सरदार साहब खे त हीउ तारीख़ी तव्हांजो कारनामो आहे सर्च डिस्ट्रिक्ट के हेॾा मरला कंप्लीट थी विया वज़ीर लाइ मंज़ूरी छॾी आहे त आऊं सवाल उस्ताद जे तरफ़ां टंडो मोहम्मद खामी या हैदराबाद में पर मूं टंडो मोहम्मद खानी जो उते तव्हां सॼे प्राइवेट उस्ताद खे हेॾी तारीख़ी इज़त ॾिनी आहे ऐं हिकिड़ो प्रोग्राम तव्हांजे माने में रखंदुसि सवाल उस्ताद जे तरफ़ां तारीख़ में पीअंदो सर्च डिस्ट्रिक्ट के हुते त सेक्रेटरी उते वेठो या तो टंडो मोहम्मद खामी इंशाअल्लाह प्रोग्राम में भी तैयारी कर उनखे ॻाल्हि यादि बि थी मुझे भला सोशल मीडिया ते रखा ना तव्हां पहिरियों दफ़ो अॻे कॾहिं हुन खे तारीख़ कोन्हे महीनो कोन हो सेक्रेटरी असां पंहिंजे में हाणंदा हुआसीं त असांखे हेतिरे ॾींहं में थींदो हेतिरे ॾींहं में थींदो छो त आउं मुकमल इन वक़्तु मूंखे ख़बर हुई पोइ मुंहिंजे लाइ सोशल मीडिया ते तुंहिंजे नाले सां तो सेक्रेटरी साहब वाइदो कयो आहे त पंहिंजी मोकिले PhD जी फोटो कढ PhD जी हाथ साहब खे फोटो कढ छो त हीअ प्रोग्राम लाइव पियो हले सही दुनिया भर में चई सघे थो सेक्रेटरी साहब ॿुधंदो हुजे त फोटो कढ जान तो हला त सेक्रेटरी साहब मीटिंग थी सेक्रेटरी वाइदो कयो इंशाअल्लाह सुभाई वज़ीर करीम जी हिदायत ॾिनी कि मिनिस्टर मूंखां रोज़ आनी पुछा थो करे जल्दी कयो छा पिया कयो जल्दी कयो छा पिया कयो जल्दी कयो छा पिया कयो इलाज थी वेंदो तो इंशाअल्लाह अल्लाह करो असां अप्रैल में सॼे प्राइमरी उस्ताद खे सर्विस सर्टिफिकेट जारी कंदासीं पोइ अगरि मञे थो नथो मिले मुंहिंजे सिर ते को असरु कोन्हे न को मूं वटि 5 साल अॻु सिंधियो हूंदो न को मूं ज़िमेवारी पर मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त असां साईं सिकंदर गजी सॼे प्राइमरी उस्ताद जेके हीअ सर्विस जे कुझु कोन्हे थो सॼा प्राइमरी उस्ताद तव्हां ॿुधी छॾियो ख़ुदा मुझे ख़्वाहिश है सॼी हर प्राइमरी उस्ताद कार हुजे सॼी हर प्राइमरी उस्ताद खे न कार हुजे इहो असांजो हक़ आहे ऐं असांजो इलाज मेडिकल इलाज फ्री बि थियणु खपे पोइ कॾहिं कीअं थींदो पोइ तॾहिं थींदो असांखे 20 ग्रेड मिली वेंदो वज़ीर तरफ़ां 20 ग्रेड मिली वेंदो त पोइ अलहमदुलिल्लाह 20 ग्रेड जी पघार हिते ॾिया त सॼी हर प्राइमरी उस्ताद जे घर में ख़ुशहाली थी ऐं पोइ असां वधीक पोइ असांजो फ़र्ज़ु आहे थींदो त असां वधीक सिंधी तइलीम जी जेके मैसूम ॿार स्कूल जा ॿार उन्हनि खे आनंद पंहिंजो किरदार अदा कंदासीं छो त प्राइवेट उस्ताद महीने जे आख़िरी तारीख़ुनि में न पोइ खीर वारो हुनखे जुदो को हज़म में ॿुधर कान्हे ऐं इहे चवंदो ई न सघे त साईं प्राइमरी उस्ताद जी ज़िंदगी में ख़ुशहाली आई ख़ुदा जो कसम सम्झो सिंध में ख़ुशहाली आई तव्हां में ख़ुशहाली आई तनी में ख़ुशहाली पर प्राइमरी उस्ताद के माना मास्टर हक़ीक़त में असां जेका ग़ौर माज़ी में आया इहो उन जो कमु त तबलीग कंदा जदोजहद कंदा
भाई बंद थी छो अब हेलो जदों जद कदा त असां प्राइमरी जो उस्ताद अॼु 20 किले मुंहिंजो भले छॾा अला पकीअ कयो कमु थिए इहो असांजे हिसे में इज़त ॾिनी हुयूं मेरापुर का प्रोग्राम थी थे मेरापुर हेलो 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 क्या चीज़ है मुझा को पला जाए हेलो नहीं तीन में कदे कदे तीन हुआ हेलो अरे यार हमारा भाई गया हाँ उठा ले जा उस्ताद लाई ना आऊं हुई कलाया हाँ बस यहीं खिलायो कौन सा कला देगा हाँ सही ॻाल्हि नड़ी साईं जी वेठल भाई उस्ताद ने कावड़ा जा मानी भी सब जगह लगाए हो कैसे हुआ मोटर डाउन थी वियो मोटर जो डाउन थी वियो आहे अलाए मोटर डाउन थी वियो मोटर अलाए लाइव हले पई हले पई अच्छा पोइ जी लाइट हले थी साईं हले पियो साईं हले पियो चल बंदि कर बंदि कयां साईं हले पई न हाणे जनरेटर ख़राब थी वियो आहे हा ॿ शयूं आहिनि बाक़ी कुझु शयूं रहनियूं हुयूं तव्हांखे ॿुधाइणियूं उस्तादनि खे भाई साईं हाँ साहब बंद क्या साईं जो बंद क्या बंद क्या साईं हले पियो साईं हले पियो हाँ हाँ अंदर हलियो है अॻिते हलियो हाँ नियाज़ ज़रदारी साहब साहब दीद में तलख जाओ साहब बड़े शानदार साहब
लोगो हिकिड़ी हुते ॾाढी हाल हाणे मसइलो थी पियो थोरो माइक जेको मोटर आहे न हा जनरेटर को ख़राबु थी वियो आहे अच्छा सम्झो अची वियो पखा बंद थिया पोइ वारी पता मुंहिंजा साईं थोरी देर जे लाइ जनरेटर को अॻियां पिया थियो त इंशाअल्लाह हींअर नौजवान उस्ताद नौजवान क़यादत तूं चूंडी जे आयूं छो त असां हमेशह मूंसां त इहो वॾे वॾो ज़ुल्म आहे त जेके असांजी उस्तादनि जी तंज़ीमुनि वॾियूं माफ़ियाऊं हुते ख़ासि करे तव्हांजो ज़ुल्म नौशर फरोज़न इहे माफ़ियाऊं जिन हमेशह मुंहिंजी रस्ता रोक कई आहे इन जे बस में हुजे त राति जो मानी थी पर हींअर उन्हनि माफ़ियाउनि खे सिंधी उस्ताद मात ॾिनी आहे इंशाअल्लाह उहो पंहिंजो मौत पान मरींदा जेको उस्ताद सां जेको उस्ताद खां रिटायरमेंट ते पैसा वठे ज़ुल्म ॾिसो सिंधी उस्ताद तां फ़ैसिलो करियो गुज़िरियल 5 सालनि में दादू ज़ुल्म तव्हांजो पॉलिसी ज़िलो आहे उनजे सिंधी जनरल सेक्रेटरी दादू ज़िले जो हैदराबाद डिवीजन जो कुझु डिवीजन सदर दादू ज़िले जो उन्होंने 2014 अॼु ॾींहं ताईं दादू ज़िले जे उस्तादनि खे HSC प्रमोशन कोन वठींदा जॾहिं त उते दस्ता 100 दफ़ा वठा प्राइमरी वारनि कोन वठा इहे ॿई हमरा जेको मर्कज़ जो उते बीठो हींअर चीन में न छोको उस्ताद गुज़ारे त पूरे ज़िले में न राति जो वॾा कोड़ा करे घर वञी वञनि चई सॼो सुबुह खे असां करियो असां तव्हां खे करायूं हेॾो ज़ुल्म जेको उस्ताद गुज़ारे वञे उन जे घर ते उन पुट वेंदा असांजो वॾो दोस्त ऐं हुन लाइ पूरे ज़िले में उस्ताद खे थोरी ॾिट तमा करे इहे तव्हां ज़िले में वञे थो हिते कुझु चवंदा हाजी साहिबु रिटायर ते तनक़ीद थो करे पर रिटायर असांजे अखियुनि जी असांजे मथे जा मोर पर रिटायर खां पोइ छॾियो घर वञी वियो तव्हां वञो मोरे वञे साप कातल कयो सदर मोरे जो वो सदर जो काते में गेट में बीठो है वो कैसे मुखे जो अरे हमें मनी से मजो तो छड़े बोला सिद्धे उस्ताद जिंदे छड़े मोरे के उस्ताद जिंदे छड़े ई असा उस्ताद जो फरदा पंज हक दा जदो जद करी क्यों पैसा दे असा बड़ी में गलती ते ये जे रिटायर माफियाओं जिन्हें काफी साल लगा वो था क्या हाजी शफी के मर्कज़ी उहदे ते अचे ऐं हींअर सिंधिया उस्तादो हींअर मूं पुलिस में कयो आहे त उन्हनि साज़िशुनि जो ॼाण ॿुधायो पियो वञे दलाल एजेंट करोड़ों रुपया इन्वेस्टमेंट करे चवंदा कीअं बि करियो पर हाजी शफी न अचे आज ये कियो तो मरी दादी बेरोजगार थी दादी चाहिए उस्ताद को 16 मदो 17 मदो से पढ़े हो सकी इज्जत थी आओ निको बुधावन कया सबसे अल्लाह पाक के इख्तियार है इज्जत के मार्ग न पाए पर को लियो जने तवा भई पंहिंजो ग्रुप अलग ठायो आहे पोइ तव्हां हिते फरमाइश छो था करियो तो इहा दुआ करियो त इंशाअल्लाह 16 तारीख़ ते वॾी लड़ी खां पोइ मिनतुनि खां पोइ साईं सिकंदर मर्कज़ी शेड्यूल कढायो आहे इलेक्शन जो 16 तारीख़ ते पेटे सिंधी जे मर्कज़ी इलेक्शन जा नामिनेशन पेपर इशू कया वेंदा 18 तारीख़ ते जमो कराया वेंदा ऐं सॼी सिंध जे मुंहिंजे भाउ भेनरुनि तंजीम दोस्तनि खे दावत ॾियां ताजो दुनिया ॾिसे सिंध ॾिसे त कॾहिं जी मूंसां कचेरी पाण मर्कज़ी इलेक्शन ऑफिस में फॉर्म भरियो कचेरी ऑफिस में इहे बाने तव्हां उस्ताद बि ऑफिस ॾिसी ईंदा हे ख़ाली टके बराबर जे उस्ताद जे लाइ मुंहिंजो मैसेज न आहे ऐं पूरे सिंध बाद गैरतमंद
सकता है जनी उन्हें जा कहते या उन्हें बता आप लोग करे आप कहते कोने कहते लाके कोने फार्म भरा न्यू तो छोड़ दो आसान जे एमएलए ओ पंजे पंगे ला कोशिश करदो तो मोसा तक मान करे फार्म भरा वञा आप जा तो उन्हें तमाशा शक्ल जते भी तमाशा तो सजी उस्ताद हर पढ़ाई उस्ताद आने तारीख दे डी जो हैदराबाद में गए थे आई कभी ऐसा ऐसी नॉमिनेशन पेपर उसे जेब में कराई दुनिया में से तो सजी उस्ताद कैसा करा बिको ताकि फरमाइश ताकि दुनिया में तदबीर से हुकूमत से इदारा से तो ही प्राइवेट उस्ताद में कितनी बची है ऐसा हाई कोर्ट के हुक्म दे जिसने खातो इलेक्शन कराया इंशाल्लाह रब चाहो कहीं मिलाई थी और पानी तारी हज़ार रखी है रब चाहो तस्जे प्राइवेट उस्ताद जे हक जलाए न सिर्फ सजे प्राइवेट उस्ताद हक जलाए पर बहुत है तस्जे प्राइवेट तालीम जलाए असा रात नहीं जदोजहद करे सजे कुल कुछ मनी वो मकाम हासिल करना थी जो तारीख में मिलिया न मकाम है वो असा प्राइवेट उस्ताद के इज्जत दिया जाती जो माजी प्राइवेट उस्ताद के नदी ताकि बड़ी मेहरबानी काई मिलाई थी है तो अबे मुझे दोस्त चाहे इश्फाक की मेहरबानी ताई दोस्त की मेहरबानी खास तौर पे मुझे बहनों असन आफी असन साहबी ता सब उस्ताद की मेहरबानी इंशाल्लाह जिंदगी रही छात्र भाव जिंदगी रही चलिए प्राइवेट उस्ताद की किस्मत बदल जाए ये जो पगे बुधाए नहीं करोगे असी गुफा कर जाऊं था इन पग जी कदर जी मुखे हिकड़ी पगू पाए पंहिंजो दधो कंदा पर हिन पग जी कदर इंशाल्लाह पग जी नज़र करे सॼे प्राइवेट उस्ताद मता सिल किताब छॾे ऐं इंशाल्लाह तव्हांखे सभु मरातूं हिन दिल खाने वठी करे ताजी वॾी महिरबानी जे उस्ताद जे आख़िर में आऊं हुकूमत सिंध खास करे डिप्टी कमिश्नर मीर प्रकाश का मुतालबो तो करिया त असांजी तंजीम दोस्त है सही हाफिज लगानी जिले सदर है उन्हीं भाजी सिंधी यानी डॉक्टर फाइमिदा लगानी जे एक जमाता प्राइवेट उस्ताद है मुझे यह खबर है प्राइवेट उस्ताद है मुझे खबर है पंजे बच्चन सा पंजे नियाणी सा प्यार कदो आ पंजे औलाद का वधी प्राइवेट उस्ताद मैं सुन छाकर सा मोहब्बत कदो है पर हेरो जकी प्राइवेट उस्ताद है तासा ए सब ए उस्ताद का रात तरीके ता करियो असा के सा काम हमने जो करी असा के डॉक्टर फैमिदा शेर साहब ने दिया इंसान साहब करिए काजी मेहरबानी जी फिनिश किया सभी दोस्तों जी तमाम वॾी मेहरबानी नगर तैयार सबको पंहिंजी पंहिंजी जाइ ते वेही रहे इंशाल्लाह ताला ही मेरा का हयाती आहे त वरी कदा थी मेहरबानी सही फिनिश किया